नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी उमरकोट जे चेयरमैन हाजी ख़ालिद सिराज सूमरो पारां नई सब्जी मंडी जो इफ्तिताह। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक म्यूनिसिपल कमेटी उमरकोट के चेयरमैन ख़ालिद सिराज सूमरो पारां नई सब्जी मंडी जो इफ्तिताह किया वियो। इफ्तिताही तकरीब में म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन हाजी ख़ालिद सिराज सूमरो खिताब कंदे चयो त सिंध हुकूमत के ताउन सां सरकारी ज़मीन सब्जी मंडी के नाले ते अलाट कराए म्यूनिसिपल कमेटी के हवाले कराइण खां पोइ हिते सब्जी ऐं फ्रूट जी नई मंडी जोड़ाई वई आहे। ख़ालिद सिराज सूमरो चयो त सब्जी मंडी शहर का बाहर मुंतकिल कई वई है। सब्जी मंडी बाहर मुंतकिल थियण सां सभिनी के फायदो थींदो, जडे त पुरानी सब्जी मंडी में जिन जा भी दुकान हुआ उन्हनि सभिनी के म्यूनिसिपल कमेटी पारां दुकान ॾिना विया आहिनि। इन मौके ते सदर प्रेस क्लब उमरकोट रसूल बख्श हमदानी, पीपल्स पार्टी जिला इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर, सब्जी मंडी अगवाणन धर्मदास बैठलानी, सर सरोप चंद मालही, जान मोहम्मद मंगरियो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ।